मां मौजूद आहियां अमरीकी कौंसल खाने जे ॿाहिरि, जिते अॼु सुबुह जो जेको आहे ईरान मथां इसराइली ऐं अमरीकी गॾियल हमले ख़िलाफ़ जेको आहे मुख़्तलिफ़ शियान तंज़ीमुनि तरफ़ां जेको आहे अमरीकी काउंसिल ॿाहिरि एहतजाज कयो वियो। एहतजाज खां पोइ जेको आहे कुझु माण्हू जेके आहिनि उहे अमरीकी काउंसिल अंदरि जेको आहे दाख़िल थी भॼडाह कई। भॼडाह खे रोकण लाइ पुलिस सां गॾु रेंजर्स जी जेका आहे वॾी नफ़री तलब कई वई। जंहिंखां पोइ जेको ॿुधायो पियो वञे त हंगामा आराईअ में जेको आहे 6 ॼणा फोत थियण जा जेके आहिनि उहे इतला पिण आहिनि, जॾहिं त केतिरा ई जेके आहिनि उहे गिरफ़्तार आहिनि। पुलिस सां गॾोगॾु रेंजर्स जी जेका वॾी नफ़री आहे उहा पिण हिन वक़्तु जेका आहे अमरीकी काउंसिल खाने ॾांहुं जेको आहे तलब कई वई आहे। गॾोगॾु अमरीकी काउंसिल खाने ॾांहुं ईंदड़ जेके समूरा रस्ता आहिनि उहे पिण जेको आहे कंटेनर लॻाए बंदि कया विया आहिनि। हिन वक़्तु बि जेको आहे रेंजर्स सां गॾु पुलिस जी वॾी नफ़री मौजूदु आहे। चीपा ईधी एम्बुलेंसूं पिण जेके आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। गुज़िरियल कुझु देरि पहिरीं जेको आहे हीउ इलाइक़ो जेको आहे मैदान जंग बणियल हुयो, जॾहिं त अॼु 3 वॻे बि जेको आहे नुमाइश खां जेको आहे मिलत जाफ़री आहे पाकिस्तान जी जेका रैली आहे उहा अमरीकी काउंसिल खाने ॾांहुं अची रही आहे, जंहिंखे रोकण लाइ पिण जेको आहे हिन अमरीकी काउंसिल ॾांहुं ईंदड़ जेके समूरा रस्ता आहिनि उहे बंदि कया विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त सुबुह हिते जेको आहे अमरीकी काउंसिल खानो जेको आहे उहो मैदान जंग बणियल हुयो, जंहिंमें जेको 6 माण्हू जेके आहिनि उहे हिन वक़्तु जेको आहे फोत थियण जा इतला ॿुधाया वञनि पिया। जॾहिं त केतिरा ई जेके माण्हू आहिनि उहे हिन वक़्तु जेको आहे ज़ख़्मी आहिनि, जिन खे सिविल अस्पताल ऐं ट्रामा अस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे।